ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन जी मरकजी सदर ते इदारे जी इम्कानी निजकारी खिलाफ सिंध जे मुख्तलिफ शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा करे धरना हया विया। नवाबशाह में ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन जे मुलाज़िमन शेरमम निज़ामानी सरवर लाशारी अनवर हुसैन चांडियो अली असगर ख़ासकलीअ ॿियनि जी अॻवानी में ओल्ड पावर हाउस पुराणे नवाबशाह खां हिकु रैली कढी जेका शहर जे गश्त कंदे नवाबशाह प्रेस क्लब पहुती। किपरो में राजा शौकत कायम खानी काबिल रिंद गुलहसन कायम खानी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। उबाड़ में गुलाम अकबर रिंद जनरल सेक्रेटरी हाजी जावेद हुसैन मलिक ज़ाहिद हुसैन ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। हालाणी भरिसां मिरापुर में हेस्को मुलाज़िम पारां ॿाहनि ते कारियूं पटी ॿधी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। समारोह में हेस्को सब डिवीज़न ऑफिस जी मुकमल ताराबंदी कंदे यूनियन जे वाइस चेयरमैन मोहम्मद साले चांडियो जनरल सेक्रेटरी नवीद कायम खानी हक नवाज़ ख़ासकली ॿियनि जी अॻवानी में हथनि में बैनर खणी वापडा ऑफिस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। इन मौके ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त हुक्मरान लेबर दुश्मनी पॉलिसी ते अमल पिया आहिनि। वापडा जी निजकारी करे लेबर यूनियन खे घर बीड़ो करण जी कोशिशूं कई पियूं वञनि। हुन चयो त उहो फ़ैसिलो कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk